नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो में कश्मीरनि सां इज़हार यकजहती जे लाइ ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर तालका सदर हाकम राॼड़ पारां कपरो जी शहीद चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी तालका कपरो जे सदर हाकम राॼड़ मोहम्मद हसन जूणे जो समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई। मुज़ाहिरे जे मौक़े ते अॻुवाणनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खयल हुआ, जंहिंमें पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फौज ज़िंदाबाद, कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर पाकिस्तान जी शहर अॻिजा नारा हणी रहिया हुआ। इन मौक़े ते ह्यूमन राइट जस्टिस एंड डिफेंडर तालका सदर हाकम राॼड़ चयो त कश्मीर ते थींदड़ ज़ुल्म ते दुनिया जी क़ौमनि जी ख़ामोशी सवालिया निशान आहे। हिननि चयो त कश्मीर असांजो हिस्सो आहे ऐं असीं हर हाल में कश्मीर खे आज़ाद कराईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।